नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के ॼामशोरो में खबर ॾींदालूं। गुज़िरियल ॾींहुं ॼामशोरो जी معزز ऐं खोसा बिरादरी जे अॻुवान उस्मान खोसो पारां थाणे में दरख़्वास्त खणी वञण ते SHO ॼामशोरो आदम अबड़ो मौक़िफ़ ॿुधण बजाए معزز शहरी खे हरासा करे ज़हनी तशद्दुद जो निशानो बनाए कानून जे सभु लीका लताड़े लाकप करे छॾियो ऐं 2 कलाकनि खां पोइ आला ऑफिसरनि जी मुदाख़लत ते आज़ाद कयो वियो। होॾां मालूम थियो आहे त गुज़िरियल काफ़ी वक़्त खां ॼामशोरो में बदअमनी जी बाहि भड़की पई आहे, जंहिं ख़िलाफ़ शहरी पिणु सरापा एहतजाज बणियल आहिनि। पर SHO पारां उन तरफ़ का भी दिलचस्पी ज़ाहिर न पई कई वञे। वेतर शहर के معززن के हरासा करे उन तहरीक तां ध्यान हटाइण जो अनोखो मिसाल कायम कयो वियो। मुतासिर معزز शहरी अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुक़रर SHO जे अचण सां ॼामशोरो जो अमन तबाह थी वियो आहे। मुक़रर SHO ॾोहारियुनि जो साथारी बणियल आहे। संदसि वधीक चवणो इहो त पाण सां इंसाफ़ ख़ातिर अॼु SHO आदम अबड़ो खिलाफ़ आला अदालतुनि जो दर खड़कायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।